मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसैन अब्बास। जीअं तव्हां मुंहिंजा प्रोग्राम ॾिसो था, लाइक कयो था, शेयर कयो था, तव्हांजी वॾी महिरबानी। सिंध में इलेक्शन जो माहौल ज़ोरनि ते गरम आहे ऐं उम्मीदवार जेको आहे उहे मुख़्तलिफ़ तकनि ते जेके बीठल आहिनि उहे पंहिंजे वर्क में आहिनि। पीपल्स पार्टी जी कारकर्दगी खां सिंध जो माण्हू वाक़िफ़ु आहे। 15 साल उन्हनि हुकूमत कई ऐं उन जे बदिले में माण्हुनि खे सवाइ ज़हरीलो पाणी, बदअमनी, बेरोज़गारी, बुख ऐं बदहाली जे ॿियो कुझु बि कोन ॾिनो। ऐं ईअं ई पाण जो ज़िक्र कयूं था NA 197 जो। NA 197 ते मोहतरम आमिर मंगसी साहब 3 दफ़ा MNA रहियो आहे ऐं उन जी जेका कारकर्दगी आहे उन जे तक में उहा इंतिहाई बदतरीन रही आहे, ख़राबु रही आहे। डेवलपमेंट जे हवाले सां, समाजी तरक़ी जे हवाले सां त मोहतरम आमिर मंगसी साहब जी जेका कारकर्दगी रही आहे उहा तक़रीबन ज़ीरो रही आहे। पाण मौसूफ़ जेको आहे सो इलेक्शन में चूंडजण खां पोइ 5 साल वरी गुम हूंदा आहिनि ऐं वरी जॾहिं इलेक्शन ईंदी आहे त संदसि दीदार वोटरनि खे थी सघंदो आहे, न त वरी माण्हू उनखे उनजे दीदार लाइ सिकंदा रहंदा आहिनि। NA 197 ते सियासत जेको आहे उहा ड्रामाई सूरत बि अख़्तियार करे चुकी आहे, छाकाणि त मंगसी बिरादरान ऐं चांडिया बिरादरान, नवाब सरदार चांडियो साहब ऐं नवाबज़ादो बुरहान खान चांडियो साहब, उहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते इहा ॻाल्हि करे चुका आहिनि त हाणे असीं कंहिंजी बि गारंटी न खणंदासीं। जॾहिं हू ईअं चवंदा त असीं कंहिंजी बि गारंटी न खणंदासीं त मतिलबु हू आमिर मंगसी साहब ऐं नादिर मंगसी साहब जी ॻाल्हि कंदा त हाणे असां उन्हनि खे इलेक्शन में वोट न ॾियाराईंदासीं। इहे उन्हनि जा अंदरूनी इख़्तिलाफ़ बि आहिनि ऐं कुझु तक जे हवाले सां हिननि जा पंहिंजा हिकिड़ा मसाला बि आहिनि जेके अवामी बि आहिनि। बहरहाल NA 197 ते उज़ैर गुल जागीराणी इलेक्शन विड़ी रहियो आहे आमिर मंगसी साहब जे साम्हूं। आमिर मंगसी साहब जी कारकर्दगी जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त तक में ज़ीरो रही आहे, पर उन जे बनिस्बत जमियत उलमा इस्लाम जो कंबर जो जेको अमीर आहे उज़ैर गुल जागीराणी साहब, उन जी कारकर्दगी तमामु ज़बरदस्त रही आहे। पाण शहरी इताद जा अॻुवान बि आहिनि, पाण सोशल समाजी जेको आहे सो ख़िदमतगार बि आहिनि, उनजो हिकिड़ो मज़हबी कद काठ बि आहे। ऐं सैलाब जे दौरान उन पंहिंजे माण्हुनि जी पंहिंजे तक में कंहिं बि रंग, नस्ल, फ़िरके ऐं मज़हब खे छॾे करे उन माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। उनजो हिकिड़ो ज़बरदस्त किरदारु रहियो आहे। हाणे इन्हनि जो पाण में मुक़ाबिलो आहे। तक जे माण्हुनि खे इहो सोचणो पवंदो त आया मक़ामी जेको उज़ैर गुल जागीराणी उहो हिकिड़ो मक़ामी माण्हू आहे ऐं आमिर मंगसी साहब जेको आहे उहो गैर मक़ामी माण्हू आहे। हाणे हू कंहिंखे वोट ॾींदा? कारकर्दगी जे बुनियाद ते ॾींदा या सरदारी निज़ाम खे मद्देनज़र रखंदे वोट ॾींदा, पंहिंजे औलाद जी क़िस्मत तब्दील करण लाइ वोट ॾींदा, या वरी 5 ई साल सूरनि में रहण जे लाइ वोट ॾींदा? इहो फ़ैसिलो जेको आहे सो वोटरनि खे करिणो आहे। उज़ैर गुल जागीराणी जी हिमायत में GDA बि आहे, JUI त हूअं ई उन में इलेक्शन विड़े पई, क़ौम परस्त बि आहिनि ऐं हकिड़ो साहब बि आहे। हकिड़ो साहब जेको आहे उहो कंबर ते बीठल आहे, उनखे बि उनजी हिमायत हासिलु आहे। ऐं ॾिसजे त हीअ इलेक्शन में धांधली थिए थी, चांडिया सरदार जेको आहे आमिर मंगसी साहब जी मदद भरपूर कनि था या नाले मातर कनि था, ऐं इलेक्शन जो जेको चए चिटो आहे उहो कीअं थिए थो इहो त ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। बहरहाल आउं चाहियां थो त जेके तक जा माण्हू आहिनि NA 197 जा, उहे कारकर्दगी खे ॾिसी वोट ॾियनि। पीपल्स पार्टी जी कारकर्दगी तक़रीबन ज़ीरो रही आहे, सॼी सिंध में रही आहे। NA 197 ते त मुंहिंजे ख़्याल में सैलाब जे दौरान बि आमिर मंगसी साहब पंहिंजे माण्हुनि जी सार संभाल न लधी। ज़ाहिर आहे उहे सरदार आहिनि, उनखे ख़बर आहे त दाबो दामान, पीपल्स पार्टी, पुलिस ऐं ॾाढ जे ज़रिए उहे इलेक्शन खटे वेंदा आहिनि। पर आउं सम्झां थो त कंबर जे माण्हुनि खे NA 197 जेको तक आहे उन जे माण्हुनि खे हाणे फ़ैसिलो करिणो पवंदो त उहे हक़ सां गॾु बीहंदा या वरी नाहक ते बीहंदा ऐं वोट हू अज़ीज़ जागीराणी साहब खे कनि था या हू आमिर मंगसी साहब खे वोट कंदा। इहो फ़ैसिलो जेकॾहिं NA 197 जे माण्हुनि सोचे सम्झी कयो त यकीनन इन तक जी तब्दीली लाज़िम आहे ऐं उहा तब्दीली जेका आहे तव्हां माण्हुनि जे इंतिहाई हक़ में हूंदी। मुंहिंजो हीउ प्रोग्राम जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो हुजे हिनखे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो, मूंसां गॾु जुड़ियल रहो।
पाण मिलंदासीं वरी ॿिए प्रोग्राम में। वॾी महिरबानी।